बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, जॾो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, रिय थंबे रिय तूणीअ, तूं छपर तूं छांव, आऊं गुॼाड़ो कहाँ तोखे वालोम सबकी। अस्सलामु अलैकुम मुंहिंजे तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं हुआ सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं हुआ सभिनीनि जे लाइ। आऊं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम सुबुह मेहराण साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे। सुबुह मेहराण जी हिन स्क्रीन तां क़बूल पवे। मौसम ॾाढी सुठी आहे, ॾाढी ज़बरदस्त मौसम आहे ऐं कराची जी ॻाल्हि कजे त तमामु घणो मींहुं वसियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी ॻाल्हि कंदसि त मींहुं हर जॻह ते थोरो घणो ज़रूरु वसियो आहे। अॼु बि मौसम इलाही सुठी आहे ऐं उमेद करियूं था त असांजो अॼु जो ॾींहुं बि ॾाढो नाज़रीन सुठो गुज़रंदो। जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जो ॾींहुं यकीनन ख़ूबसूरत हूंदो आहे ऐं जो पंहिंजो जंहिं अंदाज़ में बि ॾींहुं गुज़रे थो ऐं पूरो वीक बल्कि जंहिं अंदाज़ में बि गुज़रे थो, पर तव्हां बि नोटिस कंदा हूंदव त जुमे जो ॾींहुं थोरो डिफरेंट गुज़रंदो आहे। कमकारनि में थोरी लीनियंसी हुजे थी ऐं जल्दी सां माण्हू कोशिशि कंदो आहे त घर हली वञे ऐं पोइ वरी वक़्तु यकीनन हर को चाहींदो आहे त असीं इबादत के ॾियूं। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ईअं असां सभिनीनि मुंहिंजे ख़्याल सां सेम अंदाज़ में ई नोट कई हूंदी, साॻी तरीक़ेकार सां पाण इन ॻाल्हि खे ॾिठो हूंदो त जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे त रूटीन चेंज थींदी आहे ऐं हर को सभ खां घणो टाइम इबादत खे ॾींदो आहे ऐं जीअं ई रमज़ान जी अलविदाई हूंदी आहे, ईद खां पोइ जॾहिं असां पंहिंजी रूटीन में वापसि अची वेंदा आहियूं त पोइ इबादत जो जेको सिलसिलो हूंदो आहे अलाए छो घटिजी वेंदो आहे। सो कोशिशि कजे त असां जेको आहे सो जेतिरो कमकार करियूं था, जेतिरो टाइम पंहिंजे कम खे ॾियूं था, ऑफिशियल सर्विस ऐं जेतिरा बि कमकार आहिनि, उन खां पोइ जेको टाइम बचे थो त असां थोरो इबादत खे बि ॾियूं। ख़ासि तौर ते जॾहिं जुमे जो ॾींहुं असांखे नसीबु थिए थो त जुमे जे ॾींहं खे जुमे जे ॾींहुं वांगुरु ई असां जेको आहे न उहो गुज़ारियूं। जुमे जे ॾींहं जे लाइ बयानु कुझु इन तरह आहे त सभ खां घणो कसरत सां दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती ते, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती ते पढ़ियो वञे ऐं दुरूद उहा वाहिद इबादत आहे नाज़रीन जेका हमेशह अर्श मुबारक ते क़बूल थिए थी। थोरो जेका हिन वक़्तु सिचुएशन आहे उन जे हवाले सां बि मां ॻाल्हि ॿोल करणु चाहींदमि ऐं पाण सभु ॼाणूं था त हिन वक़्तु डीज़ल जा ऐं पेट्रोल जा जेके रेट्स आहिनि उहे तमामु हाई थींदा वञनि पिया डे बाय डे ऐं उन जे ई करे असांजा जेके एजुकेशनल इंस्टीट्यूट्स आहिनि उन्हनि ते तमामु घणो असरु थियो आहे ऐं एजुकेशनल इंस्टीट्यूट्स जा जेके हुआ रूटीन जा जेके डेज़ आहिनि उहे पिणु घटाया विया आहिनि। पेट्रोल वधीक 137 रुपया महांगो ऐं 458 रुपया 40 पैसा फ़ी लीटर ते पहुची चुको आहे ऐं डीज़ल जो नओं अघु 520 रुपया मुक़ररु थी वियो आहे। तमामु घणा रेट्स आहिनि, माना ॾिठो वञे त ऐं इन खां बि वधीक अञा रेट्स जेको आहे न हाई थियण जा चांसिस आहिनि। अॼु जुमे जो ॾींहुं आहे जॾहिं तव्हां इबादत में पंहिंजो वक़्तु गुज़ारियो त मुल्क जी अमन वारी जेका सूरत हाल आहे उन जे हवाले सां अलाह जे अॻियां ज़रूरु ज़िक्र कजो ऐं अलाह साईं अव्हां ई असां सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखे अॻियां वधूं था। आयल जेके मुंहिंजा मुआज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे तरफ़ मां अॻियां वधंदसि, उन्हनि जो इंट्रोडक्शन करायां थी। जुमे जो ॾींहुं हूंदो आहे त कोशिशि कंदा आहियूं नातिया कलाम ॿुधूं ऐं जुमे जे ॾींहं जे हवाले सां प्रोग्राम अव्हां ताईं पहुचायूं। नात खां असां वटि मौजूदु आहे वाजिद अली, अदा खे भली कार चऊं था सुबुह मेहराण प्रोग्राम में, ऐं उनखां अलावा ज़फ़र हुसैन असां सां गॾु मौजूदु आहे। पाण नात ख़्वान आहिनि ऐं सुहिणे अंदाज़ में नातिया कलाम पढ़नि था, जोड़ी में पढ़नि था, उन्हनि खां नातिया कलाम ॿुधंदासीं ऐं शुरूआति जॾहिं प्रोग्राम जी थींदी आहे त या त तिलावत क़ुरान करीम ॿुधंदा आहियूं या मौलूद ॿुधंदा आहियूं। मां चाहींदसि त मौलूद खां शुरूआति कयो, बिस्मिल्लाह कयो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ए बेदीद वालियां दी ईद नहीं, ए दीद वालियां दी दे ईद उन्हां ते वाजिब है जेको मदीने वाले दा मुरीद ईद करवाई रब आशिके को क्या करे सन पुट चरी दे मिसकीन दा सिर घर गौर थी या ए सौदा दीद खरीदे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि
या हबीब अल्लाह। ओ बाज भरिया रब बानन ते तुझी कावड़ की ठही सघंदे। हो बाज भरिया रब बानन ते तुझी कावड़ की ठही सघंदे। ओ करीम असां जी चमड़ी हिक चिणे गब कान सही सघंदे। ओ करीम असां जी हिय चमड़ी हिक चिणे गब कान सही सघंदे। ओ तुंहिंजी दोस्त कवारी अबाए कना हिन बाए बि आए पनाह घुरे। हिन बाए बि आए पनाह घुरे। तप कहिड़ी तरह तुंहिंजे दोज़क में सान जी ज़ात रही सघंदे। ओ बाज भरिया ओ कख पियो न मड़ी बचड़नि ते सहे ऐं आड़ में कीअं उछीलींदे। है माउ पीउ खंब तो खे प्यारा हूँ पियो खंब तो खे प्यारा हूँ। ये प्यारो अमा बिन दे सघंदे। ओ बाज भरिया रब बानन ते तुझी कावड़ की ठही सघंदे। ओ करीम असां जी हिय चमड़ी हिक चिणे गब कान सही सघंदी। है मौला तूं बि हुजी मोहम्मद बि हुजे असां पाबिन धणे काथी निकिरूं। मौला तूं बि हुजी मोहम्मद बि हुजे असां पाबिन धणे काथी निकिरूं। असां पाबिन धणे काथी निकिरूं। बकरीम हुजनि के देब हुजूं। बकरीम हुजनि के देब हुजूं। इहा ॻाल्हि सफ़ा न ठही सघंदे। हो बाज भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदी। ओ करीम असां जी हिय चमड़ी हिक चिणे गब कान सही सघंदी। साईं तोणे बेहद रद बदनाम आहियां तब तुझ नबीअ जो गुलाम आहियां। तोणे बेहद रद बदनाम आहियां तब तुझ नबीअ जो गुलाम आहियां। तब तुझ नबीअ जो गुलाम आहियां। ओ दिल बेॾऊं ट्राह करे त करे। ओ दिल बेॾऊं ट्राह करे त करे। दिल यार न डही सघंदे। हो बाज भरिया रब बानन ते तुंहिंजी कावड़ कीअं ठही सघंदे। ओ करीम असां जी हिय चमड़ी हिक चिणे गब कान सही सघंदे। सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। इलाही ख़ूबसूरत ज़िक्र ऐं हम्द बारी ताला जॾहिं ॿुधिजे थो त यकीनन दिलि सां महसूसु कयो वेंदो आहे।
ज़िक्र रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि ॿुधूं था त दिलि सां इंसानु महसूसु थींदो आहे। ऐं जॾहिं बि ज़िक्र ख़ुदा हुजे या ज़िक्र हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे, उहा महफ़िल यकीनन ॾाढी ख़ूबसूरत थींदी आहे, ॾाढी हसीन थींदी आहे। ऐं जॾहिं ॾींहं जी बि शुरूआति इंसानु क़ुरान पाक जी तिलावत सां करे थो ऐं उहो रिसाइट करे थो क़ुरान पाक खे, ऐं ख़ासि तौर ते जॾहिं तर्जुमे खे पढ़िबो आहे ऐं सम्झण जी कोशिशि कबी आहे त अञा वधीक ख़ूबसूरत लॻंदो आहे। क़ुरान पाक उहो किताबु नाज़रीन जेको बार बार पढ़ण वारो किताबु आहे, उहो आसमानी किताबु जंहिंखे असां जॾहिं बि खोले पढ़ूं था असांखे दुनिया जो हर मसइलो, हर राज़ असांखे उन में मिले थो। ऐं इंसानु चयो वञे थो त कुल खसारे में आहे, इंसानु वाक़ई में खसारे में हूंदो आहे ऐं घणे खां घणे हासिलु करण जी जेका लालच हूंदी आहे उहा किथे न किथे इंसान खे थकाए पिणु छॾींदी आहे। पर ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त जेको इंसान खे मुयसरु हुजे थो, जेको कुझु अवेलेबल आहे उन में शुक्र अल्हम्दुलिल्लाह कजे ऐं कोशिशि खे यकीनन कंटिन्यू कजे, महिनत खे यकीनन जारी कजे। ऐं इहो फ़रमाने हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिणु आहे त इंसानु पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे जियापे जे लाइ उन कम में मुसलसल जॾहिं इंसानु मसरूफ़ रहे थो त पोइ दुनियावी घणा ख़्यालात उन्हनि जो जेको मुंझारो आहे न उहो इंसान खे महसूसु नथो थिए। न त ॾिठो वेंदो आहे त जॾहिं को कमु घटि हूंदो आहे या असां पंहिंजी रुटीन खां हटी वेंदा आहियूं, घटि कमु कंदा आहियूं त सोचूं इंसान जे ज़हन में जनमु वठंदियूं आहिनि ऐं सोचूं यकीनन इंसान खे पोइ डिप्रेशन जी तरफ़ वठी वञनि थियूं। ऐं चयो वञे थो त जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं न, मां अक्सर जेको आहे सो साइकोलॉजी खे सुठनि टॉपिक्स खे पढ़ण जी कोशिशि कंदी आहियां ऐं कोशिशि कंदी आहियां त कुझु मुख़्तलिफ़ शयूं जेकॾहिं सम्झ में अचनि थियूं त उन्हनि खे सुठे अंदाज़ में अंडरस्टैंड कजे। असां जॾहिं टैलेंट जी ॻाल्हि कंदा आहियूं ईअं लॻंदो आहे त शायदि कुझु माण्हू तमामु घणा इंटैलिजेंट हूंदा आहिनि, उन्हनि में कुदरती कुझु ख़ूबियूं हूंदियूं आहिनि, के माण्हू ॻाल्हाइण में ॾाढा सुठा हूंदा आहिनि, के लिखण में तमामु घणा सुठा हूंदा आहिनि, उन्हनि खे इहो आर्ट हूंदो आहे त कंहिं अंदाज़ में पंहिंजी ॻाल्हि रखी सघनि ऐं कंहिं अंदाज़ में पंहिंजी ॻाल्हि लिखी सघनि। कुझु ॾिसंदा आहियूं मैथमेटिक्स में ॾाढा माण्हू जीनियस हूंदा आहिनि ऐं मैथमेटिक्स ॾाढो हार्ड सब्जेक्ट आहे। उहे जेके जीनियस हूंदा आहिनि न, शुरूअ खां जंहिंजो इंट्रस्ट हुजे थो त उहे इन सब्जेक्ट खे कंटिन्यू करे सघंदा आहिनि। अदरवाइज़ को बि ॿारु माना इन सब्जेक्ट में को बि स्टूडेंट हरूभरू वञी करे पंहिंजी फील्ड छॾे जेकॾहिं इन तरफ़ वञे थो त पोइ उहो कंटिन्यू कोन करे सघंदो आहे। कुझु माण्हू ॾिसंदा आहियूं आर्ट जी फील्ड में ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि, ॾाढो सुठे अंदाज़ में कमु करे रहिया हूंदा आहिनि, कुझु ॾाढा सुठा म्यूज़िशियन्स हूंदा आहिनि, कंहिंजो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे, सुर ताल हर शइ खे उहे सम्झंदा आहिनि। त तव्हांजो जंहिं हंधि इंट्रस्ट आहे, जेको अव्हां करणु चाहियो था, जेका शइ अव्हांखे अट्रैक्ट करे थी, कोशिशि कयो त उन तरफ़ वञो, उन तरफ़ माण्हू पंहिंजी जेका ख़िदमत आहे पंहिंजी उन फील्ड में सुहिणे अंदाज़ में सरअंजाम ॾेई सघे थो। नाज़रीन, पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदमि, नंढो ब्रेक आहे ऐं अव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह महिराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं सुबुह महिराण जो ही मंच, अव्हांजो पंहिंजो मंच, अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम नाज़रीन जुमे जो प्रोग्राम आहे ऐं प्रोग्राम कोशिशि आहे त ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचाए सघूं। हिकिड़ो प्रोग्राम हूंदो आहे, हिकिड़ी स्क्रीन हूंदी आहे, पर हुनजे पोयां पूरी टीम हूंदी आहे, पूरी टीम जी महिनत हूंदी आहे ऐं असांजा मुआज़िज़ महिमान जॾहिं अचनि था, पंहिंजो वक़्तु ॾियनि था त प्रोग्राम ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचंदो आहे। हिन वक़्तु अच्छा, मां हुन ॻाल्हि जेका मां ब्रेक खां पहिरीं ॻाल्हि कयमि न, उहा थ्योरी ऑफ इंटेलिजेंस आहे ऐं थ्योरी ऑफ इंटेलिजेंस असांखे ॾिनी हुई हार्वर्ड जॉर्डन। इनखे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पेश कयो ऐं उन कुझु माण्हुनि जूं इंटेलिजेंस जे हवाले सां हर माण्हू जी ॾिसो पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी ख़ासियत हूंदी आहे त उन्हनि जो ज़िक्र कयो ऐं जीअं मूं एग्ज़ाम्पल ॾिनो त को माण्हू कंहिं ॻाल्हि में एक्सपर्ट हूंदो आहे त को कंहिं फील्ड में एक्सपर्ट हुजे थो। सो यस, जेका फील्ड तव्हांजी आहे उन फील्ड ते तव्हां जेकॾहिं पूरो पंहिंजो वक़्तु ॾियो था ऐं ख़ूबसूरत अंदाज़ में कमु कयो था त तव्हांखे रिज़ल्ट ॾाढो सुठो मिले थो। ऐं इन ॻाल्हि में मां हिकिड़ो मैसेज सिर्फ़ु ॾियणु चाहींदमि, उहो इहो आहे त असांखे लॻंदो आहे त काफ़ी सारा माण्हू इंटेलिजेंट हूंदा आहिनि, पर असांजी पंहिंजी जेका इंटेलिजेंस हूंदी आहे
असांजी जेका पंहिंजी ख़ासियत हूंदी आहे उनखे असां कोन ॼाणींदा आहियूं, कोन सुञाणे सघंदा आहियूं। सो कोशिशि कजे त जंहिं ॻाल्हि में तव्हां एक्सपर्ट आहियो तव्हां उन शइ खे ॾिसो त तव्हां यकीननि पंहिंजी फील्ड में सुहिणे अंदाज़ में कमु करे सघो था ऐं तव्हां हिकु मिसाल ज़रूरु क़ाइमु करे सघो था, अॻियां वधूं था। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे नाले मिठो मैसर साहिबु, नाले मिठो मैसर साहिबु गुलाम नबी मैसर साहिबु, जिन जा फर्ज़ंद ऐं हमेशह असांजो साथ ॾींदा आहिनि। उहो माह रमज़ान जी ट्रांसमिशन हुजे या सुबुह में रांदि जा मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स हुजनि, पाण जनाब शरीक थियनि था ऐं हिन अंगण खे इहो शर्फ़ हासिलु आहे त पाण लबैक चई करे हमेशह हिन मंच ते मौजूदु हुजनि था। तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह ॼाणे कॾहिं तव्हां ठीकु आहियो? माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह, तव्हां जूं दुआऊं आहिनि। माशाअल्लाह सां हमेशह हिन अंगण खे सरव कंदा आहियो, तव्हांजी प्रेज़ेंस ॾाढी सुठी रहंदी आहे। तव्हां ॿुधायो, माशाअल्लाह जुमे जो ॾींहुं आहे ऐं माह रमज़ान ख़तमु थी चुको आहे, पंहिंजी रूटीन में वापसि अची चुका आहियूं। कीअं तव्हांजी रूटीन कीअं सेट थी वई आहे? बसि अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान आहिनि। वियासीं ॻोठ ईद खां पोइ वरी घुमी फिरी आयासीं गाही मैसर। जी जी, गाही मैसर मेहड़। वरी उतां वापसि आयासीं। वरी ज़िंदगी जीअं रवां दवा आहे पंहिंजे हिसाब सां। हा, सभु को पंहिंजे हिसाब सां हले थो। इहे जेके मुख़्तलिफ़ जेके लम्हात आहिनि ज़िंदगी में अचनि था, गुज़रिया वञनि था, पंहिंजूं यादूं छॾे था वञनि कुझु अहिड़े हिसाब सां। हर हिकु माण्हू पंहिंजे रूटीन ॾे पोइ मोटे थो। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान आहिनि। डेफिनेटली। अच्छा, इहो ज़िक्र मां ॿुधो आहे ऐं इनखे पढ़ियो बि आहे त जॾहिं उन महबूब जे दर ते बि वञे थो न ऐं उहे डेज़ जेके मुक़ररु आहिनि उहे जॾहिं पूरा थियनि था त छिक पंहिंजे वतन जी थिए थी। उहो त आहे न। ईअं आहे? हा, ईअं आहे बिल्कुलु। छा आहे त वतन, ईमान ऐं वालदेन, वालदेन खे वरी औलाद, इहा हिकिड़ी माना रूह जी हिकु लॻाव आहे हिकिड़ो। तो किथे बि माण्हू रहे महबूबनि क़रीबनि वटि त सदाईं ईद ई ईद आहे, पर पोइ बि वरी ॾिसो न उते जेके माण्हू रहनि था उहे वरी साल ॿिए साल पंहिंजे वतन अचनि था वापसि। पोइ अलाह तबारक व ताला पंहिंजे ख़मीर में पंहिंजी जेका ज़मीन आहे, पंहिंजी जेका धरती आहे, जेका भूं आहे, उन में हिकिड़ी वॾी कशिश रखी आहे। तव्हां किथे बि ॿाहिरि हूंदो, तव्हांखे पंहिंजे देश जो, पंहिंजे ॻोठ जो, पंहिंजे मुल्क जो माण्हू मिलंदो त हिकिड़ी अजीब हिकिड़ी अट्रैक्टिव थींदी, हिकिड़ी उनखां मिलाप जो, उन सां मिलाप जो हिकिड़ी छिक थींदी त काश जेकॾहिं हिन सां मां मिलां, हिन खां पंहिंजे धरतीअ जा हाल वाल पुछां, पंहिंजे ॻोठ वारनि जा हाल वाल पुछां। इहो थिए थो। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। अच्छा, मूं हिन ॻाल्हि खे हिन जे लाइ हिनजो ज़िक्र कयुमि त जॾहिं बि असां भले पंहिंजी रूटीन पूरे मंथ जे लाइ चेंज कयूं, पर इहो हिकिड़ो लाइफ जो पैटर्न आहे त जॾहिं मख़सूस ॾींहं, ख़ूबसूरत ॾींहं ख़तमु थींदा आहिनि त पंहिंजी रूटीन जे तरफ़ इंसान खे वापसि अचिणो हूंदो आहे, सेट थियणो हूंदो आहे, पंहिंजे कमकार उन जी रवानगी सां करणा हूंदा आहिनि। अच्छा, नाले मिठो मैसर साहिबु, माशाअल्लाह मौसम ॾाढी सुठी आहे, मींहं पवनि पिया समूरी सिंध में। कीअं ॾिसो पिया मौसम खे, ऐं वरी असांखे मथां जेको तोहफ़ो मिलियो आहे न, उहो महांगाई जो तोहफ़ो। छा आहे, जेको असांजो महिनत कश माण्हू आहे, जेको असांजो आबादगार आहे, उहो तमामु घणेई क्राइसिस में अची वियो आहे। हिकु त हाणे कणिक जा फसल तयारु बीठा हुया, माना कटिंग हले पई, थ्रेशर वग़ैरह थ्रेश कनि पिया उनखे, त बरसाति मुंहिंजे ख़्याल में सारी सिंध में अची वई आहे। पर अल्हम्दुलिल्लाह पोइ किथे थोरी किथे घणी, अक्सर इहो बि हिकिड़ो वरी माना थोरी हाञकार आहे, पर वरी बि फसल ॾियणु तयारु आहिनि, 2-3 ॾींहंनि खां पोइ थ्रेश थी सघनि था। बाक़ी रही ॻाल्हि असांजे जेको हाणे राति जेको तेल असांजे पंहिंजो रियासत वधायो आहे, त मुंहिंजे ख़्याल में इहो त हिकिड़ो ॾाढो माना बर्दाश्त खां ॻाल्हि ॿाहिरि आहे। छाजे करे जो अञा वधंदियूं त पोइ मक़सदु इहो आहे त माना माण्हू कहिड़े तरफ़ वञनि। हाणे हिकिड़ो आबादगार वीचारा, उन्हनि जी कणिक जो रेट आहे 3500 रुपया, ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾिए जेको माना इहे तेल 200 ऐं को 40 रुपया या 45 रुपया डीज़ल लीटर हुई, त ट्रैक्टर जी जेका माना कलाकु हुयो उहो हुयो 2000 या 2200 रुपया, त हाणे उहो थींदो फिरी वञी 4400 रुपया, डबल थी वई, बल्कि अञा बि वधीक थींदो, छो जो फर्टिलाइज़र जेको बि माना हिन महिल थिए थो, जेको बि माना काश्त जेका बि थिए थी, जेका बि आबादी थिए थी, असां वटि उन जो घणो मशीनरी जो इस्तेमालु आहे। उहो ॾांदनि ऐं हरनि वारो उहो दौरु ख़तमु थी वियो। तव्हां ॾिसो त अॻ में माना लाभ माण्हू मुख़्तलिफ़ लेबर हूंदो, उहो कंदो, हाणे अहिड़ी मशीनरी अची वई आहे जेका माना उहे लाभ या उहे जेके सभु कुझु उहो माना
मशीनरी ते हलियो वियो आहे। मशीनरी उहा आहे जेका माना असां माना उन में कंज्यूम थिए थी, जेका उहा डीज़ल थी थिए। त हाणे इन जो सोच सिधो हिकिड़े आम ग़रीब माण्हू जे मथां वञी असरु पवंदो, जो जेके मुआशी जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे बि ख़तमु थी वेंदियूं। फ़र्ज़ु कयो जीअं मिसाल जी ॻाल्हि, को माण्हू चवंदो मां जॻह ठारायां, त जॻह ठाराइण में अॻ में जेका हुन पंहिंजी कास्ट लॻाई हूंदी त मूं वटि 10 लख आहिनि या 5 लख आहिनि, हेतिरे में मुंहिंजो हिकिड़ो कमिरो या हे 2 कमरा या हे वॉशरूम या हे किचन ठही वेंदी। हाणे उहा माना डबल थी वेंदी, छोजो जेका रेती क्रेश पथर सिर जेका ईंदी उनजो कार्टेज एतिरो वधी वेंदो जो उहो तक़रीबन डबल थींदो। माना उहो जेको इरादो रखे पियो कमु कराइण जो उहो छॾे ॾींदो, उहो चुप करे वेहंदो। चुप करे वेहंदो त असां वटि माण्हुनि वटि के एॾियूं असांजे मुल्क में के अहिड़ियूं फैक्ट्रियूं हुकूमत न ठाहियूं आहिनि, न त हर हिकु ज़िले में जेकॾहिं हिकिड़ी फैक्ट्री हुजे जेका 8-10 हज़ार माण्हू खपाए पाण में, त माण्हुनि जे लाइ हिकिड़ी आसानी थिए। ॾिसो न महांगाई दुनिया लेवल ते थिए थी, ऐं पर उतां जे माण्हुनि खे माना रोज़गार आहे, उते माण्हुनि खे ॿियूं माना सहूलियतूं आहिनि, जीअं जहिड़ो करे सिहत जूं सहूलियतूं आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ियूं सब्सिडीज़ जेके ॾिनियूं थियूं वञनि, जेके ट्रांसपोर्ट जा मसइला कोन्हनि के, ट्रांसपोर्ट आसान आहे। जीअं ॾिसो जापान आहे, उते जापान में तव्हांखे वधीक जेके माण्हू आहिनि उहे ट्रेन में सफ़र कंदे नज़र ईंदा, ऐं ट्रेन जी एतिरी टाइमिंग पंक्चुअलिटी आहे एतिरी जो माण्हू माना पंहिंजी सवारी इस्तेमाल ई कोन कंदा। सही पिया चओ तव्हां, बिल्कुलु सही पिया चओ। दुनिया अलाए किथे वञी पहुती आहे, मिंटनि में माण्हुनि जा सफ़र थियो वञनि। असां त हिकिड़े शहर खां ॿिए शहर वञूं था त असांखे अधु ॾींहुं सॼो ॾींहुं लॻी वञे थो। अच्छा, उन खां अलावा असां जॾहिं ज़िक्र कयूं था महांगाई जो, ॾिसो इलीट क्लास खे फ़र्क़ु नथो पवे, जेतिरी बि महांगाई थिए थी उन्हनि ते कोई ज़रे बराबरि असीं चऊं फ़र्क़ु पवे थो, ईअं न आहे। पर आम जेको माण्हू आहे ॾींहों ॾींहुं उहो आम माण्हू पोइते थींदो वञे थो। में छा आहे, जेको हैंड टू माउथ आहे न, जेको कमाए ऐं खाए, एग्ज़ैक्टली, त वधीक उहो भोगे थो। हा बिल्कुलु। जेको साहिब हैसियत माण्हू आहे उन वटि पंहिंजी पाछी बचियल आहे, बिल्कुलु। उहो असां वटि असांजे मुल्क में अहिड़ा माण्हू बि आहिनि रहनि था जंहिंजा ॿाहिरीं दुनिया में बि घर आहिनि, सिर्फ़ु हिते हू पंहिंजे स्टेटस जे हिसाब सां रहनि था। हिते असांजो स्टेटस आहे, हिकिड़ी सुञाणप आहे, ऐं असां माना हीअ हैसियत रखूं था। ॿाहिरि जहिड़ो करे असांजी का हैसियत कान्हे का, उन जे करे उहे माण्हू हिते रहनि था। हाणे तव्हां ॾिसो त जेके माना फॉरेन में जंहिंजा घर हुजनि उन्हनि ते त इहे महांगाई वग़ैरह जो असरु को एॾो ख़ासि कोन पवंदो। बाक़ी जेको माण्हू कमाए थो, त जॾहिं कमाईअ लाइ जेको मज़दूर वेंदो ॿाहिरि कमु करण जे लाइ, कमु ई न हूंदो त उहो कंदो छा? उन जा बचा केरु खाराईंदो? सही ॻाल्हि आहे। उन जा बि बचा आहिनि, उन जी बि हिकिड़ी फैमिली आहे, उहो उन्हनि जी माना किफ़ालत इहा केरु कंदो? तो ॾाढो हिकिड़ी पेचीदगी वारो मसइलो आहे। अॻ में असांजे जेके बरे सगीर थियो या जेके असांजा हे जेके माना सम्झो एशिया जा जेके असां जहिड़ा जेके मुल्क आहिनि, ग़रीब मुल्क, इहे अॻ में ई हिकिड़ी गुरबत जी जंग विढ़नि पिया, ऐं गुरबत जी लकीर खां हेठि, ऐं उहा जंग अॻ में ई हले पई। वरी जो मथां ही राति जेको पेट्रोल जो बम किरियो आहे, तो रियासत माउ आहे, रियासत माउ जे बराबरि। माउ हमेशह पंहिंजे औलाद जे सुठे जे लाइ सोचींदी आहे, त असां वटि रियासत इहा प्री प्लानिंग त करे अहिड़ी एमरजेंसियूं त थी सघनि थियूं न। ॾिसो मुल्क किन किन मुल्कनि में एॾा डिज़ास्टर थी था वञनि, जीअं हाणे तुर्किया में कल्ह 3 ॾींहं हिकिड़ो ज़िलज़िलो आयो आहे, या मिसाल जी ॻाल्हि सुनामियूं अची थियूं वञनि, पर पोइ बि उतां जा माण्हू ॾिसो उतां जूं हुकूमतूं कीअं थियूं मैनेज कनि। हा, तव्हां सही पिया चओ। अच्छा, सिर्फ़ु ईरान जी ॻाल्हि कयूं था, उते जेके वॾा वॾा मार्ट्स आहिनि, उते माण्हुनि खे ज़रूरत जूं शयूं फ्री ऑफ कॉस्ट ॾिनियूं वञनि पियूं, ऐं चयो वञे पियो जॾहिं सूरत हाल बहितर थिए, जॾहिं तव्हां पंहिंजा हालात बहितर कयो त पोइ तव्हां जेको आहे न पैसा ॾिजो, उहा रक़म अदा कजो। या औरतूं जिन वटि सोन कलेक्ट थियल आहे उहे खणी खणी वञनि पियूं, ऐं उते माण्हुनि खे फैसिलिटेट कयो वञे पियो, छो त अॻे ई ख़ौफ़ ऐं हिरास वारी जेका सूरत हाल आहे उहा माण्हुनि जे ज़हननि ते किथे न किथे उहा असरु करे थी। इहा हिकु ॿी ॻाल्हि आहे त उन क़ौम में, उतां जे माण्हुनि में हिकिड़ी विल आहे
ऐं हू अली जो नारो हणी जॾहिं मैदान में निकिरनि था त उन्हनि खे उहो ख़ौफ़ ऐं डप ऐं हिरास न आहे, पर पोइ बि इंसानी ज़हन आहे त उहो असरु ज़रूरु थींदो आहे। पर ॻाल्हि कजे थी रियासत जी त उहो केतिरो न ख़ूबसूरत अंदाज़ में फैसिलिटेट करे थी आम पब्लिक खे, आम माण्हुनि खे, पर वरी असां जहिड़ा जेके मुल्क आहिनि इन सूरत हाल में असां जहिड़नि मुल्कनि खे तमामु घणो सर्वाइव करिणो पवे थो। ऐं सभ खां वॾो जेको असां वटि लॉस आहे उहो एजुकेशन जो आहे। असां वटि तालीम ॾींहों ॾींहुं जेको आहे न असां हुन में पोइते थींदा वञूं पिया, छो त हिकिड़ो ॾींहुं बि जेको आहे न उहो इम्पैक्ट ज़रूरु विझंदो आहे। हिते त पोइ केतिरा ॾींहं महीननि जी ॻाल्हि थी वेंदी आहे। अॻियां वधूं था, ॿ नात ख़्वान मौजूदु आहिनि, तव्हां खां ॿुधंदासीं नातिया कलाम। बिस्मिल्लाह कयो। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा साईं मुझा सरदार सब तो सदको कया, मुझा साईं मुझा सरदार सब तो सदको कया। लख हीरा लाल जवार सब तो सदको कया, लख हीरा लाल जवार सब तो सदको कया। मुझा साईं मुझा सरदार सब तो सदको कया। मुझे कखल में जो कुछ आहे, मुझे कखन में जो कुछ आहे, तू जिन गाह कल कल तना है, तुझे निगाह कल कल तना है। जगह पुरानी ठयल अबाणी हाणे जोहाणी, जगह पुरानी ठयल अबाणी हाणे जो है सिर घर बचड़ा बार सब तो सदको कया। मुझा साईं मुझा सरदार सब तो सदको कया। लख हीरा लाल जमार सब तो सदको कया। कॾहिं त बकरियूं चारी दोह से, कॾहिं त बकरियूं चारी दोह से, घर में घड़ी बिन घारी दोह से, घर में घड़ी बिन घारी दोह से। सुबह कसाई सांझिया ताई उस में सदाई, सुबह कसाई सांझिया ताई उस में सदाई। है जट गुजारी जमार सब तो सदको कया, है जट गुजारी जमार सब तो सदको कया। मुझा साईं मुझा सरदार सब तो सदको कया। लख हीरा लाल जमार सब तो सदको कया। ओ बकरियूं खपाए में मुधारी, बकरियूं खपाए में मधारी। 4 महीना सिद्दक सां चारी, 4 महीना सिद्दक सां चारी। साब मरी वई वतन वरी वई सिक थी ढरी वई, साब मरी वई वतन वरी वई सिक थी ढरी। कुछ न बचो कुर्बदार सब तो सदको कया, कुछ न बचो कुर्बदार सब तो सदको कया। मुझा साईं मुझा सरदार सब तो सदको कया। लख हीरा लाल जवार सब तो सदको कया। मेहनत मजदूरीअ में पुजाल में, मेहनत मजदूरीअ में पुजाल में, पोरत बनजी पेट थे पाल में, पोरत बनजी पेट थे पाल में। सिजु लहे पियो रुपयो ठहे पियो पघर वहे पियो, सिजु लहे पियो रुपयो ठहे पियो पघर वहे पियो। साईं भितर हणन पे भोतार सब तो सदको कया, है भितर हणन पे भोतार सब तो सदको कया। लख हीरा मुझा सरदार सब तो सदको कया। लख हीरा लाल जवार सब तो सदको कया। ओ हाल अमड़ ही मुझा ॾिठा जॾहिं, ओ हाल अमड़ ही मुझा ॾिठा जॾहिं, भारत तोखे मुंहिंजी मिठा तॾहिं, भारत तोखे
मुंहिंजी मिठा तॾे भारत तोखे मुंहिंजी मिठा तॾे भारत तोखे मुंहिंजी मिठा तॾे रोई चयाई कुझु त चयाई हथड़ा खयाई रोई चयाई कुझु त चयाई हथड़ा खयाई साईं मुंहिंजे बचड़े तूं ॾुख टार है मुंहिंजे बचड़े तूं ॾुख टार सभु तो तां सदको कयां मुंहिंजा साईं मुंहिंजा सरदार सभु तो तां सदको कयां लख हीरा लाल जवार सभु तो तां सदको कयां साईं ॾींहुं उहो थियो दात मिली वई ॾींहुं उहो थियो दात मिली वई सिफ़त सना सौगात मिली वई सिफ़त सना सौगात मिली वई थी वयूं सारियूं माफ़ तगारियूं आयूं बहारियूं थी वयूं सारियूं माफ़ तगारियूं आयूं बहारियूं वाह वाह यतीमन यार सभु तो त सदको कयां वाह वाह यतीमन यार सभु तो त सदको कयां मुंहिंजा साईं साईं मुंहिंजा सरदार सभु तो त सदको कयां लख हीरा लाल जवार सभु तो तां सदको कयां तुंहिंजे तू फैले हरदम हाणी हे तुंहिंजे तू फैले हरदम हाणी सिंधु सऊदी सभु को सुञाणे सिंध सहूदीअ सभु को सुञाणे आया बि अणपढ़ पोइ बि चवनि कुलकारनि ते चढ़ो आया बि अणपढ़ पोइ बि चवनि कुलकारनि ते चढ़ो हा दावत थई दिलदार साईं दावत थई दिलदार सभु तो तां सदको कयां मुंहिंजा साईं मुंहिंजा सरदार सभु तो तां सदको कयां लख हीरा लाल जवार सभु तो त सदको कयां लख हीरा लाल जवार सभु तो तां सदको कयां मुंहिंजा साईं मुंहिंजा सरदार सभु तो तां सदको कयां साईं तोॾे अचण में देर थी थिए कां ओॾे अचण में देर थी थिए कां सजण टिकेटूं ॾियनि सॾे था 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 चवनि ऑफिसर जल्द मदीने वो पहुंच महेसर चवनि ऑफिसर जल्द मदीने पहुंच महेसर है भाऊ से गो भले पार है भाऊ से गो भले पार सभु तो त सदको कयां मुंहिंजा साईं मुंहिंजा सरदार सभु तो त सदको कयां लख हीरा लाल जवार सभु तो तां सदको कयां सुभानअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरत नाज़रीन वक़्तु साईं जो थी वियो आहे ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था प्रोग्राम खे पोइ कंटिन्यू कयूं था तव्हां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं ही अङण हमेशह मां ज़िक्र कंदी आहियां त तव्हांजो पंहिंजो अङण आहे ऐं इहो मां इन जे लाइ चवंदी आहियां त तव्हां बि शामिलु थी सघंदा आहियो हिन प्रोग्राम में उहा स्क्रीन तव्हांजी ई आहे ऐं पूरो हफ़्तो ही प्रोग्राम अवां ताईं पहुचाइण जी भरपूर असीं कोशिशि कंदा आहियूं स्क्रीन ते ॾिनल नंबर हली रहियो आहे तव्हां डायल करे सघो था ऐं तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था ज़िक्र हूअं बि असां हिन प्रोग्राम में कयोसीं त मींहं वारी सूरत हाल आहे ऐं मींहोकी जॾहिं बि थींदी आहे त हर कंहिंजे लाइ चवंदा आहिनि त हर शइ सूटेबल कोन हूंदी आहे असां ठीकु आहे अगरि सुठे कमरे में वेठा आहियूं या सुठे घर में वेठा आहियूं त कॾहिं ध्यानु थींदो आहे मींहुं वसे इहो ज़हन में ख़्यालु अचे त उन झूपड़ीअ में बि हिकिड़ी का फैमिली मौजूदु हूंदी ऐं असां जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहियूं कंहिं बि सुठे ओकेज़न जी या सुठनि ॾींहंनि जी त उन्हनि माण्हुनि जो ज़हन में असुद ख़्यालु ज़रूरु ईंदो आहे जेके उन तरह शायदि उन्हनि तमामु शयुनि खे इंजॉय न करे सघंदा हुजनि या उहे तमामु ख़ुशियूं उन्हनि जे लाइ उन अंदाज़ में न हुजनि सो यकीनन इंसानु जॾहिं बि जिते बि हुजे थो त उहो कोशिशि कंदो आहे त असांजे हुजण सां ठीकु आहे जेकॾहिं असां को घणो का तब्दीली असां नथा आणे सघूं पर असांजे हुजण सां का बुराई बि न थिए का ख़राबी बि न थिए त जिते बि हुजो पंहिंजो कमु ख़ूबसूरत अंदाज़ में कयो ऐं अव्हांजे हुजण सां कंहिंखे का तकलीफ़ न हुजे त इन खां वधीक ॿियो छा ई खपे थो इंसान खे वेल सियारे जी मौसम गुज़री वई ऐं हिन मौसम में पाण सभु ॾाढे सुठे तरीक़े सां इंजॉय बि कयूं पिया छो त अप्रैल में तमामु घणी गर्मी थींदी आहे पर क्लाइमेट चेंज जे करे असां वटि जेका मौसम आहे उहा कुझु तब्दील आहे
ऐं अव्हां बि हिन मौसम खे सुठे अंदाज़ में इंजॉय कंदा हूंदव पर पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कयो या सोलर प्लेट्स जे वटि थोरो हिकिड़ो त हूंदो आहे बिल्कुलु प्रॉपर सिस्टम जेकॾहिं तव्हां वटि आहे त ठीकु आहे जेकॾहिं थोरो घणो घटि सिस्टम आहे त अव्हां जे हुननि टेरिस ते जेतिरो बि सामान आहे तमामु घणो ख़्यालु रखिजो तमामु शयुनि जो ऐं जेके सेफ प्लेस आहिनि जिन जॻहियुनि खे सही जॻह ते रखणु खपे उन्हनि जॻहियुनि खे उन्हनि जॻहियुनि ते रखो त जीअं जेको आहे सो ही कुझु ॾींहं आहिनि मींहं जा मींहोकीअ जा ही ॾींहं गुज़री वेंदा ऐं वरी पोइ अगेन पाण पंहिंजी प्रॉपर रूटीन में अची वेंदासीं सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कंदा पंहिंजे आस पास जो तमामु घणो ख़्यालु कंदा या ख़ासि तौर ते ॿार जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरनि था त उन्हनि खे उन्हनि जो ॾिसो ॿारु आहे उहो तमामु शयुनि खे अंडरस्टैंड न करे सघंदो आहे न सम्झी सघंदो आहे त ॿारनि जो तमामु घणो ख़्यालु कयो या बिजली जा जेके पोल्स आहिनि या खुलियल जेके तारूं आहिनि खुलियल बोर्ड्स थी वेंदा आहिनि असां जेको आहे स्विच लॻाए छॾींदा आहियूं बटन में हथु विझी छॾींदा आहियूं त इन्हनि तमामु शयुनि खां ख़्यालु कयो ॿारनि जो ख़ासि तौर ते तमामु घणो ख़्यालु रखो अॻियां वधूं था नाले मिठो मैसर साहिबु मौजूदु आहिनि अच्छा असां वटि भले हिकु ॾींहुं ॿ ॾींहं 3 ॾींहं हिकिड़ो हफ़्तो मींहुं हले थो उन मींहोकीअ में असां वटि नुक़सान तमामु घणा थींदा आहिनि छा सम्झो था तमामु हिन वक़्तु व्यूअर्स अव्हांखे स्क्रीन ते ॾिसनि पिया तव्हांखे ॿुधनि पिया छा चवणु चाहींदव असल में छा आहे स्ट्रक्चर जेके ठहनि था न असां वटि उहे या त फाल नथा थी सघनि या वरी बेध्यानी जे करे उहे जेके स्ट्रक्चर जेके ठहियल आहिनि उहे बंदि थियो वञनि ऐं पोइ बंदि थियो वञे अचानक हिकिड़ो बरसाति पइजी थी वञे त पोइ उहो पाणी जेको आहे उते माना हिकिड़ो डंप थी थो वञे बीहजी थो वञे त ज़ाहिर आहे पाणी हवा बाहि इहे टई शयूं अहिड़ियूं आहिनि कुदरत हिननि में सलाहियत रखी आहे त इहे पंहिंजी जॻह पाण ठाहींदियूं आहिनि पाणी हूंदो त उहो कंहिं न कंहिं जॻह तां उहो हेठि वेंदो सीपेज थींदी त तव्हांजी जेका कंपेक्ट थियल ज़मीन आहे उनखे बि ख़राबु करे छॾंदी ऐं पोइ का गाॾी ईंदी काशी हाणे त कल्ह कराची में जेके तव्हां न्यूज़ ते ॾिठो हूंदो इशारा फैसल या जेके ॿिया जेके रस्ता आहिनि त उते माण्हुनि जा जेके बाइकूं आहिनि उहे मेन होलनि में या वॾनि नालनि में लुड़ी वियूं पाण पंहिंजो सिर बचाए उहे ॿाहिरि निकिरी आया किन माण्हुनि जूं गाॾियूं उते किरी पियूं हेठि के हलंदड़ जेके आहिनि वॾियूं बसूं या लोडर वग़ैरह उन्हनि जो पोयों हिसो जेको आहे उहो वेही वियो इहो सभु कुझु इन करे थो थिए जो उहे जेके वॾा नाला आहिनि उन्हनि में किचिरो भरिजो वञे ऐं उहो टाइमली उहो सफ़ा नथो थी सघे ऐं जॾहिं त दुनिया में ईअं कोन्हे को दुनिया में हर हिकु इदारो पंहिंजे माना ज़िम्मेवारी सां हर हिकु कमु करे थो ईअं न आहे त को हाणे बरसाति पवे थी त हाणे नालो साफ़ु करे वठूं ईअं न आहे उते जेका हुननि जी रूटीन आहे जेकॾहिं हफ़्ते में हिकिड़ो चकर रोड खे सफ़ाई करणी आहे त उहा सफ़ाई बि थिए थी कंहिं नाले खे महीने में जेकॾहिं साफ़ु करिणो आहे या 15 ॾींहं साफ़ु करिणो आहे त उन में जेको बि किचिरो आहे या जेका बि शइ आहे उहा ॿाहिरि माना कढी करे ऐं उनखे कंहिं माना अहिड़ी जॻह ते डंप कयो थो वञे जिते उहो अहिड़नि मुश्किलातुनि जो सबबु न बणिजे इहे असां वटि सिस्टम जेको आहे उहो आहे सही मौजूदु कमकारियूं बि थियनि था पर पोइ माना सम्झो ज़िम्मेवारियूं अनफॉर्चुनेटली माना बदकिस्मती सां केरु ज़िम्मेवारियूं सही नमूने सां नथो निभाए हाणे ॾिसो न जापान में अलाह तव्हांखे नेकी ॾिए इहे उमिरि रसीदा माण्हू आहिनि असां वटि उमिरि रसीदा माण्हू घर में वेही वेठा तबसरा कंदा माना हरू भरू कंहिंजे मथां का टॉपिक कोन ऐं पिया ॻाल्हाईंदा पर जापान में ईअं आहे त जेकॾहिं 70-80 साल जो माण्हू जेको आहे उन जी एक्टिविटी इहा आहे त कलाकु निकिरी वियो रस्ते सां जेके कख ॾिठई जेके किचिरो ॾिठई कंहिं हिकिड़ी थेलीअ में खणी वरी वञी डस्टबिन में उछलाईंदो माना उनखे इन जी का हुनखे उजरत या का ॿी शइ इहा हुनजी ड्यूटी में शामिल न आहे पर सिर्फ़ु पंहिंजे मुल्क खे साफ़ु रखण जे लाइ ऐं पंहिंजो माना हुनजी हिकिड़ी वाक़िफ़ थी वई कलाक जी ऐं कलाक में जेको माना किचिरो थियो ॾाढी ज़बरदस्त एक्टिविटी आहे उहो माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे चुरुपुर में आहे न वेठो कोन्हे को उहा ई ॻाल्हि आहे न त हाणे ॾिसो असां वटि एतिरो बि शौर कोन आयो आहे असां वटि ॾिसंदासीं घरों थेली खणंदासीं रोड ते उछलाए छॾींदासीं जॾहिं त मुख़्तलिफ़ हंधनि ते इहे डस्टबिनूं बि पयूं आहिनि इहे माना सभु शयूं पयूं आहिनि पर पोइ बि माना जीअं माना हिकिड़ो गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदासीं पोइ इहे शयूं जेके आहिनि न इहे असांजे सिस्टम खे फाल थियल सिस्टम खे गैर फाल करे थियूं छॾनि पोइ जंहिंजे करे इहे तकलीफ़ूं इहे ॾिसो तव्हां केॾियूं इहे पेवर लॻियूं आहिनि सॼे शहर में पर तव्हां ॾिसो त इहो जेको आहे सो हिकिड़ो कमु थी वेंदो उन खां पोइ तव्हांखे वरी पाइप लाइन ॿियो इदारो पियो विछाईंदो हुन में ठहियल कम खे टोड़े करे पोइ वरी संगे चवां पंहिंजी पाइप लाइन विछाए वेंदो वरी उन खां पोइ वरी उनजी रिपेयर थींदी पोइ
उहा शइ ओड़ी नथी बीहे, पोइ उन्हनि में खॾा ॾार इहे पइजी था वञनि, जंहिंजे करे थोरी बि बरसाति पए थी त उहा माना सम्झो पोइ तकलीफ़ जो बाहिस थी बणे। सही मां तव्हां बिल्कुलु ठीकु चओ पिया। मां कल्ह जॾहिं ते कुझु वीडियोस ॾिसां पई त असां वटि माना इलाहियुनि शयुनि में मसइला आहिनि। जेकॾहिं हिकिड़ी घिटीअ में फॉर एग्ज़ाम्पल मींहुं वसे थो ऐं पाणी जमा थी थो वञे त हू पाड़े वारो हुनजे आसिरे हूंदो त हीअ उथंदा हीअ कुझु कंदा, ऐं केरु इंजीनियर आहे त हुन डॉक्टर जे आसिरे हूंदो, को डॉक्टर वेठो आहे त हू अञा ई हुन पाड़े वारे जे आसिरे हूंदो त हीअ ऑफिसर चङो आहे इहो कमु कराईंदो। ऐं माना मिली जुली कमु करण जी असां में का क्वालिटी कोन आहे। मां हिते असांजी जिते ऑफिस आहे हिन सोसाइटी में जॾहिं ईंदी आहियां, हूअं मूंखे इहा सोसाइटी ठीकु लॻंदी आहे, पर जॾहिं मींहुं वसंदो आहे त हिते तमामु घणो रोडनि रस्तनि ते पाणी माना जमा थी वेंदो आहे। कराची जी ॻाल्हि कयूं, जीअं तव्हां ज़िक्र कयो, कराची में त तमामु घणी हालत आहे। उते त माना मींहुं वसे थो 2 ॾींहं त पोइ 8 ॾींहं 9 ॾींहं तव्हां जेको आहे न इन्हनि शयुनि खे धरम भरम ॾिसो था। सो असां वटि जेका ओनरशिप जी क्वालिटी आहे उहा बिल्कुलु बि कोन आहे, या टॉलरेंस न आहे, सब्र न आहे, तहमुल न आहे, ॿधी सां कमु करण जी उहा क्वालिटी मौजूदु न आहे। जेकॾहिं हर घर मां हिकिड़ो माण्हू निकिरे ऐं सिर्फ़ु 2 माण्हू कमु वारा घुराए ऐं उन घिटी खे साफ़ु कराए छॾे त केॾो कमु इहो आसानु आहे। पर उहो गॾु उथणु ऐं गॾु कमु करणु इहो माना कंहिं असांखे वेही सेखारियो न आहे। ऐं ज़रूरी न आहे त हर शइ सेखारी वञे, कुझु शयूं असां जेको आहे न पंहिंजी हिमत सां पाण बि करे रहिया हूंदा आहियूं, बट तमामु शयूं असां जेको आहे न अॼु जे दौर में ॾिठो वञे त शायदि उहे विसारे चुका आहियूं। अॻियां वधूं था ऐं नाले मिठा मैसर साहिबु अव्हां खां कुझु ॿुधूं, को नातिया कलाम। बिस्मिल्लाह छा ॿुधाईंदव? सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। क्या बात मदीने की है, क्या बात मदीने की, ये दुनिया खाती है खैरात मदीने की, ये दुनिया खाती है खैरात मदीने की। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गुल बरस्या बिस्मिल्लाह घर हजरत अब्दुल्ला। गुल बरस्या बिस्मिल्लाह घर हजरत अब्दुल्ला। हजरत अब्दुल्ला घर हजरत अब्दुल्ला। गुल बरस्या बिस्मिल्लाह घर हजरत अब्दुल्ला। खुश ॾेहु ज़रूर थियो जॾहिं नाज़ुल नूर थियो। खुश ॾेहु ज़रूर थियो जॾहिं नाज़ुल नूर थियो। ऐं महबूब अची वियो आ घर घर मशहूर थियो। मुंहिंजो आका अची वियो आ घर घर मशहूर थियो। आयो रात रसूलुल्लाह घर हजरत अब्दुल्ला। आयो रात रसूलुल्लाह घर हजरत अब्दुल्ला।
गुल बरस्या बिस्मिल्लाह घर हजरत अब्दुल्ला रब रहमत साण भरी अम्मा आमिना जी झोली ओ गल लाए साईं खे ॾिनी साईं ही लोली रब रहमत साण भरी अम्मा आमिना जी झोली गल लाए साईं खे ॾिनी साईं ही लोली ला इलाहा इल्लल्लाह घर हजरत अब्दुल्ला ला इलाहा इल्लल्लाह घर हजरत अब्दुल्ला गुल बरस्या बिस्मिल्लाह घर हजरत अब्दुल्ला उन रात करे आला जिन सार जबल जर क्या उन रात करे आला जिन सार जबल जर क्या हिय हिक ऐबे खे चई सब मोमिन पे मुर क्या उहो आंदो आ अल्लाह घर हजरत अब्दुल्ला हा उहो आंदो आ अल्लाह घर हजरत अब्दुल्ला गुल बरस्या बिस्मिल्लाह घर हजरत अब्दुल्ला ऐं सरकार जॾहिं जलवे अफरोज थिया जग में तॾहिं अरब जे माण्हुनि खां मुंहिंजे आका खे अॻ में सरकार जॾहिं जलवे अफरोज थिया जग में तॾहिं अरब जे माण्हुनि खां मुंहिंजे आका खे अॻ में कयो सजदो काबतुल्ला घर हजरत अब्दुल्ला कयो सजदो काबतुल्ला घर हजरत अब्दुल्ला गुल बरस्या बिस्मिल्लाह घर हजरत अब्दुल्ला ऐं जग ख़ुश थियो ख़ैर वठी जॾहिं ॼायो ॼाम नबी वो जग ख़ुश थियो ख़ैर वठी जॾहिं ॼायो ॼाम नबी उन महिल तमां सदके वञा हाजी ग़ुलाम नबी हा उन महिल तमां सदके वञा हाजी ग़ुलाम नबी जो मिलियो वंड फी सबीलिल्लाह घर हजरत अब्दुल्ला मिलियो वंड फी सबीलिल्लाह घर हजरत अब्दुल्ला हजरत अब्दुल्ला घर हजरत अब्दुल्ला हा गुल बरस्या बिस्मिल्लाह घर हजरत अब्दुल्ला सुभान अल्लाह जी माशाल्लाह माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कयूं था प्रोग्राम में नाज़रीन हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो किथां खां ॻाल्हायो पिया पंहिंजो नालो ॿुधाइजो हुजूर बख्श निगारी सांगड़ मां अदा तव्हांखे भली कार चऊं था कीअं आहियो ख़ुशि लॻा पिया आहियो सांगड़ ठीकु आहे ख़ुशि आहे महिरबानी जी माना साईं सवेरे ॻाल्हि कई सफ़ाई जे बारे में पनी जे बारे में हा हा हाणे असां जेकॾहिं सफ़र में निकिरूं था
वेंदे कराची ताईं जी हाँ माना जेके बि किरण ॿूटा ॿिया सभु पनी सां वेढ़िया पिया आहिनि शायदि हाणे उनजी ग्रोथ वग़ैरह ॿिए ते उन ते वॾो असरु पवे थो माहौलियाती वॾो असरु थिए थो उनजे करे गरमाइश वधे थी इन इहो चवणो साईं खे बिल्कुलु अदा बिल्कुलु बिल्कुलु सही था बिल्कुलु चओ तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं साॻड़ खां तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो तमामु सुठो लॻो वधीक नाज़रीन प्रोग्राम खे अवां ताईं पहुचायूं था वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चऊं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढड़ो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ ॿीहर अवां जी ख़िदमतुनि में हाज़िर आहियूं ऐं ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम असांजा तमामु सुठा गेस्ट मौजूदु आहिनि ऐं कोई बि इंसान जेकॾहिं किथे बि अचे थो न त उहो पंहिंजो टाइम कढंदो आहे ऐं हर कंहिंखे पंहिंजा कमकार हूंदा आहिनि माना अॼु जे दौर में जेकॾहिं कोई कंहिं जे लाइ टाइम कढंदो आहे त उहो टाइम वैल्यूएबल हूंदो आहे उहो माण्हू वैल्यूएबल हूंदो आहे त पोइ असां चाहींदा आहियूं त हिन टाइम खे बि हिन मुख़्तसिर वक़्त खे बि असां सुहिणो बणायूं ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं कयूं ऐं हिन प्रोग्राम खे सुहिणे अंदाज़ में असां अवां ताईं पहुचाए सघूं तमामु सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां कॉल्स कंदा आहियो तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो था ऐं प्रोग्राम खे तव्हां कंटिन्यूअसली वॉच कंदा आहियो पूरी फैमिली सां गॾु छो त फैमिली प्रोग्राम आहे तव्हां बिल्कुलु सही चओ त जॾहिं असां ट्रैवल करे वञूं था न किथां बि कंहिं बि शहर खां कराची ताईं त असांखे नंढा वॾा मसइला इलाही फेस करणा पवंदा आहिनि त इहे सभु ॻाल्हियूं असां वटि रोज़ जी बुनियाद में असांजे डिस्कशन्स में असांजे आम माण्हुनि जे हवाले सां इहे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं हर माण्हू जेको आहे न अॼु जे दौर में इलाही मुश्किलातुनि मुंहुं ॾिए थो उन खां पोइ जेकॾहिं हू पंहिंजी फैमिली खे हलाए थो पियो पंहिंजे घर में सुठो टाइम ॾिए पियो त उनजी उहा डेडिकेशन हूंदी आहे अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत अथव त तव्हांजा जेके आस पास जा पंहिंजा आहिनि भले उहो तव्हांजो घर जो नंढो ॿार ई छो न हुजे उहो जेकॾहिं थोरी महिनत करे थो न त उनखे एप्रिशिएट कंदा कयो कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ एप्रिसिएशन जी जेको आहे न उहा बुख न हूंदी आहे पर उन लिमिटेड टाइम में उन ॿार खे उहा जेका आहे न आदत खपंदी आहे उहो पोयां जेकॾहिं को उनजी पुठी खे ठपंदो आहे न त उहा उनजे लाइ ॾाढी हिकिड़ी जेको आहे न वॾी ॻाल्हि हूंदी आहे इहे नंढियूं नंढियूं शयूं उन ॿार खे स्ट्रॉंग बणाए रहियूं हूंदियूं आहिनि नाले में ठमाइसर साहिबु जी 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 असां अक्सर इहो ज़िक्र कंदा आहियूं त ॿार जी तरबियत ॾाढी ज़रूरी हूंदी आहे जी जी तरबियत जो हिकु ॾींहुं न हूंदो आहे जी जी को हिकु टाइम न हूंदो आहे जी जी पर जेतिरो उन ॿार जो ॿारोतण आहे जेतिरो मख़सूस टाइम आहे उनखे उहो प्रॉपर टाइम घुरिजे थो जी जी अवां सम्झो था त घरनि में ॿारनि खे उहो टाइम वालिदैन ॾियनि था बसि किथे ॾियनि था किथे नथा ॾियनि हा पंज आङुरियूं बराबरि न हा आहिनि पंज आङुरियूं बराबरि न आहिनि के माण्हू आहिनि जेके टाइम जे फुक़दान हूंदे बि टाइम कढी पंहिंजे ॿारनि सां दोस्तानो माहौल पैदा कनि था उनखे सम्झाइनि था बाबा हीअ शइ ख़राबु आहे हीअ सही आहे चवण छा अॼुकल्ह जो ॿार जेको आहे उहो थोरो फास्ट आहे असां नंढे लाॻू दड़का बि झलियासीं मार बि झलीसीं जॾहिं बचपन हूंदो को ग़लति कमु कंदा हुआसीं त असांखे मार बि मिलंदी हिनमहिल असां पंहिंजे ॿारनि खे मार नथा ॾेई सघूं हिनमहिल माना माहौल जेको अॼुकल्ह जो आहे छो हिनमहिल मोबाइल टच मोबाइल जे अचण खां पोइ दुनिया माना हिकिड़ी ग्लोबल विलेज बणिजी वई आहे ऐं उहे ॿार मुख़्तलिफ़ एप्स जेके इस्तेमालु कनि था ॾिसनि था त उते माना केतिरी ॿारनि खे केतिरो प्रोटोकॉल आहे त बाक़ी हाणे ॿारनि खे ॿारु नंढो जेको आहे न उहो तव्हांजे हमदर्दी ऐं प्लस माना जेका सुठी राह उन जो मुंतज़र आहे तव्हां हुनखे ॿुधायो तव्हां तवजो ॾेई हुनखे ॿुधाईंदो बाबा हीअ ग़लति आहे हीअ सही आहे हिकिड़ो ॿ चकर तव्हां हुनखे चवंदव टे चकर चवंदव त हू इन ॻाल्हि ते गौर कंदो ईअं न आहे त को माना ॿार खे चइजे ई न मुरागी न ग़लति त बाबा हे ग़लति थो करी न कर ईअं इहो सही न आहे त हिकिड़ो चकर भली वरी ॿीहर करे त जवाबु आहे तोखे मना कई न इहो कमु न कजां त पोइ उन सां छा थींदो उन जी अॻिते हली लाइफ उहा बहितर थींदी उहो इन ते सोचींदो रहंदो एक्ज़ैक्टली तव्हां बिल्कुलु सही चओ पिया ऐं ॾाढो ज़रूरी आहे त पेरेंट्स जेको प्रॉपर ॿार खे टाइम ॾियनि सुठो टाइम ॿार खे क्वालिटी टाइम ॾियनि पर अॼुकल्ह महांगाई जो दौरु आहे ॾींहों ॾींहं सां वठी जेको आहे सो पेट्रोल ऐं डीज़ल जा आहिनि बॉम्ब्स असांजी माण्हुनि जे मथां उछलिया वञनि पिया ऐं माण्हू कमाइण जे पोयां ई उहो जीअं हैंड टू माउथ जीअं तव्हां ॻाल्हि कई उहो माण्हू उन कमाइण जे पोयां ई पूरो आहे त सम्झो था उन तालीम ते उहा तवजो आहे
उन ॿार जो उहो क्वालिटी टाइम उहो माइट उहो ग़रीब वीचारो इंसान ॾेई सघे थो? बसि हाणे माना कोशिशि त कंदो हूंदो न उहो, छो जो उनजो बि सम्झो जीअं हिकिड़ी जमा पूंजी आहे, शख़्सियत जी जमा पूंजी औलाद आहे न। बिल्कुलु। मां जेकॾहिं आहियां, मुंहिंजी हैसियत आहे का, त माना मूंखे हिकिड़े ॾींहुं एंड थियणो आहे न दुनिया मां। मुंहिंजो जेको जेके मुंहिंजा जानशीन आहिनि उहे माना मुंहिंजा जेके वारस आहिनि उहे आहिनि न, त मां त इहो कोशिशि कंदुसि त मां जेके कुझु माना हुननि खे ॻाल्हियूं चङियूं ॾिसे सघां, छो जो उहा का ॻाल्हि माना जेकॾहिं कंहिं ॿिए जे आॾो तव्हां का ग़लती कंदो को त ॿियो माण्हू न चवंदो त यार मथां माइंड करे या हिन जा माना माइट माइंड कनि त असांजे छोकिरे खे थो चए, पर पंहिंजा वालदेन जेके हुनखे ॾिसनि था ग़लति कमु ॾे त उहो उन्हनि जे मथां फ़र्ज़ु आहे हुनखे मना कनि। उनखे जेकॾहिं उहो निगलेक्ट कंदा ऐं उनखे नज़र अंदाज़ कंदा त उहो ॿारु अॻिते हली ऐं उहो सम्झो उन जे लाइ हिकिड़ो नासूर बणिजी वेंदो। तव्हां सही पिया चओ। अच्छा, अॼु अव्हां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी जेकॾहिं सभु शयूं कयो था त पोइ अव्हां जो औलाद ज़िमेदारी सम्झी सभु शयूं कंदो, जेकॾहिं तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु ई पूरो न कंदो त इहो सुवालु पैदा न थिए त तव्हांजो औलाद तमामु शयुनि खे ज़िमेदारी सम्झी करे पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी करे वरी उहो निभाए। अच्छा, थोरो एग्ज़ाम्स जी बि ॻाल्हि करणु चाहींदमि। नाज़रीन, बोर्ड जा एग्ज़ाम्स शुरू थियण वारा आहिनि ऐं एजुकेशन इज़ मस्ट, माना तालीम खां सवाइ कुझु बि कोन्हे को अॼु जी दुनिया में। तव्हां एजुकेटेड आहियो त अव्हांखे इहो डपु न आहे त मां हिन हिकु इदारे मां जेकॾहिं छॾियमि त मूंखे को ॿियो इदारो वेलकम न कंदो या मां को ॿियो कमु न करे सघंदुमि या कमु करण जे मां क़ाबिल न आहियां। तव्हां घरु वेठे बि कमु करे सघो था, तव्हां वैल्यूएबल आहियो, हर इदारो तव्हांखे वेलकम चवंदो, हर जॻह ते तव्हांखे स्पेस मिलंदो। पर जेकॾहिं तव्हां एजुकेटेड न आहियो, तव्हां पंहिंजी तालीम खे कंटिन्यू नथा कयो, तव्हां पंहिंजी उन्हनि तालीम जे सफ़र खे बीहारे छॾियो आहे, नॉलेज लिमिटेड आहे, त पोइ तव्हां सम्झंदो त हिकिड़ो ई इदारो हिकिड़ो ई दाइरो मुंहिंजे लाइ कुल काइनात आहे। ऐं एग्ज़ाम्स सिस्टम जेको आहे असांखे सभिनीनि खे ख़बर आहे त कहिड़ो आहे, पर हिन वक़्तु जेको आहे सो थोरो बोर्ड में कुझु तब्दीलियूं आहिनि, उन्हनि खे ईंदड़ प्रोग्राम में ज़रूरु कंहिं एक्सपर्ट सां असां डिस्कस कंदासीं। पर नाले में ठमेसर साहिबु तव्हां एजुकेशन सिस्टम खे ॾिठो आहे, बल्कि तव्हां वेझड़ाईअ खां हिननि तमामु शयुनि खे ॾिठो आहे, ऑब्ज़र्व कयो आहे, छा सम्झो था त एजुकेशन द मस्ट आहे असांजे वटि बोर्ड जो सिस्टम ऐं जेको तरीक़ेकार आहे, छा चवणु चाहींदव? बसि त हाणे जेको आहे सो बोर्ड जूं सख़्तियूं वग़ैरह त सालों साल हूंदियूं आहिनि, पर हिन चकर वाक़ई बि तव्हां जी ॻाल्हि सां मां मुतफ़िक़ आहियां त जेके ॻाल्हियूं ॿुधण में अचनि थियूं त थोरी सख़्ती आहे ऐं इहा सख़्ती असांजे नए नसुल जे लाइ तमामु ज़रूरी आहे। छो जो माना ॾिसो न, हाणे डुप्लीकेट माण्हू वेही इम्तिहान ॾियनि, इहो हिकिड़ी वॾी नाइंसाफ़ी आहे। ऐं कैंडिडेट पाण वते घुमंदो फिरंदो ऐं उन जॻह ते ॿियो माण्हू को होशियारु ॿारु इम्तिहान ॾेई अचे वरी उहो पास थी वञे, पोइ इहा डिग्री कहिड़े कम जी? इहो टाइम जो ज़ियान आहे। जेकॾहिं तव्हां वटि माना सम्झ न आहे, जेका शइ तव्हां पढ़ी आहे उन जी तव्हांखे सम्झ न आहे, उन में तव्हां महारत नथा रखो त तव्हां सम्झो त जस्ट नथिंग आहियो, तव्हां वटि का स्किल कान्हे का। पोइ तव्हां ही उहा आहे गाॾी आहे जंहिंखे धिको ॾियो, हले थी त ठीकु आहे, नथी हले त बाबा हथु कढोसि। सो उन जे करे माण्हू पाण में एबिलिटी पैदा करे ऐं जेको माना होशियारु माण्हू आहे उन जी हर जॻह ते नीड आहे, ज़रूरत आहे। उहो छो दुनिया आहे माण्हुनि सां, इदारा आहिनि माण्हुनि सां, जेको कुझु बि आहे उहो सभु माण्हुनि सां आहे। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं उनखे उहा महारत न हूंदी त उनखे जॻह न मिलंदी, जेको महारत वारो हूंदो उहो उन चेयर ते। सो असां सुठी ॻाल्हि आहे, हुकूमत इन तरफ़ तवजो ॾिनो आहे ऐं इहो इन ॻाल्हि ते बि तवजो ॾियनि ऐं कुझु जेके आहिनि से वॾा वॾा इदारा जेके असांजा चटाभेटी जा इम्तिहान था माना कराइनि ऐं पोइ वीचारा माण्हू जेके पंहिंजा सॼी ज़िंदगी पोरियो करे बचनि खे पढ़ाइनि था। हिते हैदराबाद जहिड़े शहर में तव्हां केतिरा ई ॿार ॾिठा हूंदा लाइब्रेरी जे ॿाहिरों सॼो ॾींहुं इंतज़ारु था कनि त असां पढ़ूं, ऐं पोइ इहे बचा वीचारा जेके आहिनि से पढ़ी 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 हिकिड़ो बुख ते उञ ते ऐं उहे न वञी कंहिं इदारे में इम्तिहान ॾियनि ऐं उते रिटन बि पास कनि ऐं वरी पोइ वाइवास थिए ऐं उहे वीचारा जेके 80 ऐं 90 मार्कूं खाइण वारा फेल थी वञनि त पोइ उहे वीचारा उन गम खे बर्दाश्त नथा करे सघनि। ऐं केतिरा ई असां अहिड़ा इंसिडेंट ॾिठा आहिनि त उहे वीचारा माना मायूस थी करे के माण्हू ख़ुदकशियूं करे था छॾनि, के वीचारा सफ़ा मायूस थी था वञनि ऐं उनजो उहो वालदेन ते छा गुज़रंदो हूंदो जिन माना बुखूं ॾुख कटे पंहिंजे औलाद खे पढ़ायो। असां इदारनि जा जेके सरबराह आहिनि
या जेके इदारनि खे फोकस कनि था असां उन्हनि जे ॾाढो रिक्वेस्ट कंदासीं त तव्हां मुनसिफ़ आहियो, इंसाफ़ तव्हां कयो। छा जेके इंसाफ़ अलाह जी सिफ़त आहे, तव्हांखे इन जॻह ते अलाह तबारक व ताला इहा इज़त बख़्शे तव्हांखे इन जॻह ते विहारियो आहे। ऐं तव्हां जेकॾहिं इंसाफ़ कंदव चंद पैसनि जे करे तव्हां माना कंहिंजी ज़िंदगी माना खेॾी था ईअं न कयो, इहो न कयो। छाजे करे जो दुनिया मुख़्तसर आहे, दुनिया दम गुज़ारा, हर शइ तव्हां जेको कुझु असां कयूं था ग़लति कम ॿिया टिया जेके पैसा कमाए करे असां रखूं था, असांजे कमु कुझु न ईंदो, असांखे मानी बि नसीब न थींदी। इहे शयूं ॿियनि जूं आहिनि ऐं ॿियनि जे करे पंहिंजी जेका आक़िबत माण्हू ख़राबु न करे, आख़िरत ख़राबु न करे, माण्हुनि सां इंसाफ़ कयो। जेके ॿारड़ा आहिनि वीचारा जेके माना सम्झो हिकिड़ी वॾी उमेद रखी करे हेतिरा आहिनि, पढ़ी वञी उन्हनि जी माना तक़रीबन सम्झो त अधु पंहिंजी ज़िंदगी पढ़ण में गुज़ारे था छॾनि, उन्हनि वीचारनि सां ईअं थींदो त उन्हनि जी दिलि 24 साल 25 साल माना यको कंटिन्यूअसली हिकिड़ी महिनत में माण्हू हले थो। ऐं इन जे करे इहो बि वॾो कास अथव, माण्हुनि जी महिनत सां दिलि तॾहिं बि खजी वई अथव। छो मां तव्हांखे मज़दूरी कंदो तव्हांखे उजरत न मिलंदी त तव्हां मज़दूरी ठीकु न कंदव, मज़दूरी ते वेंदव ई न, बाबा मां छो वञा, मज़दूरी छा थी कयां, मूंखे त उजरत ई कोन थी मिले। हीअ जेके उजरत ॾींदड़ इदारा आहिनि इन्हनि खे थोरो माना इंसाफ़ पसंदी करणु खपे। अच्छा, असां इहा उमेद मां पर्सनली सोचींदी आहियां त मां सम्झंदी आहियां त हाणे इहा उमेद न रखिजे त 100% असां वटि इन्हनि इदारनि में का सचाई थींदी, पर जेकॾहिं 5-10% 15% 20% बि जेकॾहिं थी वञे न, ऐं जेकॾहिं महिनती इंसान उन जॻह ते अची वञे त पूरो जो पूरो ख़ानदान सुधरी सघे थो। ऐं कंहिं ग़रीब जो जेकॾहिं ख़ानदान सुधरी वञे न त उहे सुठा माण्हू जॾहिं सुठियुनि जॻहियुनि ते ईंदा त असांजो सिस्टम घणो न भला थोरो घणो किथे न किथे उते सुधारो त मुमकिन आहे न। साही जी तरफ़ नाज़रीन, पहिरियां असां अॻियां वधूं था, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चऊं था जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं जुमे जो ॾींहुं जो ॿीहर बि सभिनीनि खे मां खोड़ सारियूं मुबारकूं ॾींदमि ऐं उमेद बि कयां थी तव्हांजो ॾींहुं अॼु जो तमामु घणो सुठो गुज़रे ऐं जेके बि कमकार हुजनि उन में अलाह साईं आसानियूं अता फ़रमाए ऐं जेके बि तव्हांजो नेक जाइज़ ख़्वाहिशात आहिनि रब साईं उन्हनि खे पूरो करे ऐं सुठे कम जे लाइ इंसान खे जेका न उहो सुठी महिनत करणी पवंदी आहे डेफिनेटली। ऐं जंहिं मुल्क में असां रहूं था उते त असांखे माना सुठी जॻह ते पहुचण जे लाइ हर आम माण्हू खे तमामु घणी महिनत करणी पवंदी आहे। मां एजुकेशनल इंस्टीट्यूट्स जी बि ॻाल्हि कई ऐं ख़ासि तौर ते मां जेको आहे सो असांजे बोर्ड जी एग्ज़ामिनेशन सिस्टम जी बि मूं ॻाल्हि कई। एजुकेशन जॾहिं असां चऊं था ज़रूरी आहे त उनजे लाइ एजुकेशन सिस्टम खे ऐं ख़ासि तौर ते बोर्ड जो जेको सिस्टम आहे, एग्ज़ामिनेशन हक़ीक़त में जेको सिस्टम आहे उन ते कमु करणो पवंदो, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको स्टूडेंट उन सुठे प्रोसेस मां अॻियां वधंदो त पोइ उहो सुठे तरीक़े सां पंहिंजी फील्ड खे अॻियां कैरी करे सघे थो। अॻियां वधूं था ऐं नाले मिठो मैसर साहिबु मौजूदु आहिनि, उन्हनि सां बि अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल थी ऐं सुहिणे अंदाज़ में जेके बि ॻाल्हियूं नाज़रीन तव्हां ताईं पहुतियूं। ऐं नातख़्वां वाजिद अली असां सां गॾु मौजूदु आहे, ज़फ़र हुसैन नातख़्वां असां सां गॾु मौजूदु आहे, उन्हनि खां नातिया कलाम बि ॿुधूं पिया। ऐं सुठी ॻाल्हि इहा हूंदी आहे त ॿ जोड़ी में जॾहिं नातख़्वां पढ़ंदा आहिनि त इहा हिकिड़ी असांजी हिकिड़ो त सिंध में रिवायत बि रही आहे, मौलूद जोड़ी में पढ़िया वेंदा आहिनि। अच्छा, उन जोड़ी में ॿुधण जो जेको सुरूर आहे न उहो पंहिंजो आहे, सो हर हिकु ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर हिक खे पंहिंजी रब जी दात आहे, आवाज़ हिकिड़ो तोहफ़ो हूंदो आहे, पर उनखे बि तव्हां जेकॾहिं ख़ूबसूरत अंदाज़ में सुठो कयो था त पोइ उहा शइ बि जेको आहे न सुठे तरह तराश जी अॻियां जॾहिं अचे थी त पोइ उहा ॿुधंदड़नि खे उहो ॾाढो सुकून बि ॾींदी आहे। अच्छा, नाले मिठा मैसर साहिबु, अव्हां माशाअल्लाह सां सभु कमकार तव्हांजी जॉब सभु शयूं ऐं सुठो कमु तव्हां कयो था पिया ऐं अलाह साईं तव्हांखे ज़िंदगी ॾे, हयाती ॾे, सुठा कम तव्हां कंदा रहो। नातख़्वानी खे तव्हां माशाअल्लाह सां ॾाढे सुहिणे अंदाज़ में निभायो पिया। अव्हां जे लाइ नातख़्वानी भला छा आहे? जेकॾहिं केरु पुछे नातख़्वानी छा आहे त अव्हां जो जवाबु? नातख़्वानी इबादत आहे। वाह वाह। नातख़्वानी इबादत आहे ऐं उनखे इबादत सम्झी माण्हू करे, पोइ उन जो अजर वरी केरु ॾींदो? उन जो अजर ॾींदो अलाह। अलाह पाक ख़ुदि सना ख़्वान आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो। अलाह तबारक व ताला पंहिंजे महबूब जो शान तमामु बुलंद ऐं बाला कयो आहे।
हर नात ख़्वान भली तव्हां ई छो न हुजो, तव्हां बि असां वेही कॾहिं कॾहिं झुंगारींदा आहियो। हाँ बिल्कुल बिल्कुल। ऐं यकीनन इहे जेके अल्फाज़ आहिनि न, इहे किरामन कातिबीन वेठा आहिनि हिते। हाँ हाँ ऐं असांखे उमेद आहे त क़यामत जे ॾींहुं असांजी सुञाणप हुज़ूर जे सनागारनि सां थिए, त पोइ इन खां वधीक असांजे लाइ माना का बि हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि न हूंदी। हाँ हाँ बिल्कुल। सो नात ख़्वानी इबादत आहे ऐं उनखे इबादत करे माण्हू सम्झे। ऐं मुंहिंजे आकाए नामदार जो शान एॾो त बुलंद आहे जो तव्हां उन जे शान में जॾहिं सलाहिजी वेंदव न त तव्हांजी दिलि मुनवर थी वेंदी, तव्हांजो चहिरो मुनवर थी वेंदो, तव्हां पाण ख़ुदि मुनवर थींदो, तव्हां माण्हुनि जे विच में हिकिड़ो तव्हांजो हिकिड़ो अलॻि मक़ाम हूंदो। सो इहा सभु कुझु जेको बि थिए थो इहो हुज़ूर जे सना ख़्वानी जे करे थो थिए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक बेशक ईअं आहे। ऐं ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं तव्हांजा कुझु कम रुकियल हुजनि, थिए थो माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू 2-3 कम गॾु थींदा आहिनि त ईअं थींदो आहे त अॼु माना हीउ कमु कोन थींदो, ऐं तव्हां दुरूद पाक कसरत सां पढ़ंदा हुजो त ईअं इतफ़ाक़ थींदो आहे त उहे कमु आसानी सां थी वेंदा आहिनि। जी 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 जी। हाणे मां वयसि ईद ते ॻोठ, त असांजे ॻोठ जो हिकिड़ो सूमरो आहे जी, उहो ॻाल्हि पियो करे त अदा 100 माण्हू हुयासीं असां उमेदवार नौकिरी जा, पर मुंहिंजो ऑर्डर थी वियो त ॿियो हिकिड़ो गॾु आहे उहो पियो ॻाल्हि पियो करे त दा मुंहिंजे मथां 13 केस मुंहिंजे माइटनि कया। पोइ मां बसि वरी मुंहिंजी अक़ीदत ई पंहिंजी, हाजी साहिबु इहो किताबु खणी वञी रोज़ु उनजी मज़ार ते इहो मौलूद शरीफ़ असां पढ़ंदा हुआसीं, माना उहो नंबर डेट वाइज़ मूंखे ॿुधाइनि पिया ऐं फलाणी डेट ते पढ़ियोसीं हिन ते। सो उहो मयसर आहे असांजो नज़ीर अहमद नालो अथसि, हू बि मुंहिंजे ॻोठ जो आहे, हू ॿिए ॻोठ जो आहे। त उहो नज़ीर अहमद मयसर पियो चवे त मां हिन इश्तियाक सूमरे खे चयो त तूं किताबु पूरो कोन कंदे न तोखे नौकिरी मिली वेंदी, किताबु नातुनि जो असां पूरो न कंदासीं त तोखे नौकिरी मिली वेंदी। मुंहिंजा 13 केस ख़तमु थी विया हुज़ूर जे सनो ख़ानी जे सदके। सो ऐं चई थियो बि ईअं, असां हाणे हिनखे चई माना तक़रीबन 15 ॾींहं खनि थिया आहिनि ऑर्डर मिलियो आहे, त उहो चए पियो भाउ 100 उमेदवार हुआसीं, मूंखे त उमेद ई कोन हुई, मुंहिंजी उमिरि बि 45-50 साल ई, पर मुंहिंजो ऑर्डर थी वियो। त इहा बरकत आहे मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना ख़्वानी जी। सना ख़्वानी उहा शइ आहे जो सना ख़्वानी तव्हांखे दुनिया में बि सुरख़ुरू करे थी, दुनिया मां तव्हां कूच करे था वञो, छॾे था वञो ऐं ज़िंदगी मुख़्तसर हलणो हर कंहिंखे, उन खां पोइ बि तव्हांजो नालो कंहिं वक़्त ताईं यादि कयो थो वञे, भला यादि केरु करे न करे, पर जेका पंहिंजी ज़िंदगी माण्हू गुज़ारे थो हुज़ूर जी सना ख़्वानी में, असांजे लाइ इहो हिकिड़ो वॾो पाण सोशल मीडिया था हलायूं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ शयूं पढ़ंदा रहूं था, का ॻाल्हि ज़हन में वेही रहंदी आहे। अच्छा, इहो बयानु आहे क़ुरान पाक में बि त तव्हां ईअं विसारिया वेंदव जहिड़ो करे तव्हां कॾहिं हुयव ई कोन। बिल्कुलु। पर उन जे बावजूद बि जेकॾहिं कंहिंखे यादि कयो थो वञे त ॾिसो तव्हांजे बाबा साईं खे हर आशिकाने रसूल जे ज़बान ते मयसर साहिब जो नालो आहे, त इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे त तव्हां दुनिया में मौजूदु न आहियो, उन खां पोइ बि तव्हांजो ज़िक्र थिए थो, तव्हांखे यादि कयो वञे थो, त माना का ॻाल्हि त आहे न उन ज़िक्र में। सची आहे न, ॻाल्हि निस्बत जी आहे न, जेका शइ तव्हांजी निस्बत हूंदी उहा उन शइ सां ओतिरी पावर रखंदी। सही, बिल्कुलु। 11,000 बिजली तार जी निस्बत हाई ट्रांसमिशन ताईं त उन जे वेझो वेंदो त उहा माना माण्हू खे साड़े छॾींदी। वरी उन खां जेका नंढी बिजली आहे 220 240 उन जी जेका निस्बत आहे उहा माना वरी घटि पावर सां आहे। हीअ सभु इंसान बि जेतिरो जंहिंसां निस्बत रखंदो न उहो उन सां ओतिरो उहो मुनवर थींदो। अलाह ऐं अलाह जे रसूल पंजतन पाक जी जेका निस्बत आहे न उहा तमामु हिकिड़ी आला ऐं बाला क़िस्म जी आहे। उन सां जेको माण्हू सची मोहबत सची अक़ीदत रखे थो न, मुंहिंजे ख़्याल में दुनिया त में घणा माण्हू ॿोड़ण वारा आहिनि, तारण वारो कोको आहे, दोस्त हमदर्द ॿिया टिया सभु जेके आहिनि पंहिंजे मुफ़ादनि जे पुठियां कमु कनि था। पर मां चवां थो जेकॾहिं इन्हनि ज़ातनि सां तव्हांजी सची मोहबत आहे ऐं अलाह ते तव्हांजी तवकल आहे त रब करीम आहे उहो तव्हांखे अहिड़ी जॻह ते खणी कोन वेंदो जिते तव्हां माना ॿुॾण महिल दाहूं कयो। सही था चओ। अच्छा, उहे इन ज़ात सां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात सां जंहिंजी बि निस्बत थिए थी न, उहो भले पंहिंजी अखियुनि सां न पसी सघे उहो मंज़र,
थी सघे थो, पर रूहानी तौर उनजी एॾी त उहा कशिश हूंदी आहे, एॾी त जुड़त हूंदी आहे जो उहो उन इंसान जी उते हाज़िरी थिए थी। रूहानी तौर ई छो न उनजी उहा हाज़िरी उते थिए ऐं उहा क़बूल थिए थी। अॻियां वधूं था ऐं असांजा माशाअल्लाह सां ॿ हिते नाथख़्वां मौजूदु आहिनि, मौलूद पढ़ण वारा। हा, तव्हांजे ॻोठ जा आहिनि, असांजा दोस्त आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, महिरबानी। अव्हांजा माशाअल्लाह सां बाबा साईं जा कलाम सॼा हिननि जी डायरी में मूंखे लॻे थो त घणा अथनि ऐं ॾाढे चाह सां ॾाढी मोहबत सां पढ़ी रहिया आहिनि। तव्हां खां आदत थोरो पुछंदासीं, कॾहिं खां नाथख़्वानी शुरू कई आहे? मां नंढड़े लाइ असांजा उस्ताद पढ़ंदा साईं हाजी अब्दुल हकारा, उन्हनि खे ॾिसी करे मां माल चारींदो हुअसि, पोइ टेप हिकिड़ी हथ कयो, मां उन में कैस्टड़ूं वॼाए पोइ गज़ल यादि कंदो। सुभान अल्लाह। नंढे लाइ कोठी रंग लॻो आहे। हीअ अदो वरी साईं जन जूं ख़िदमतूं कंदो हो, साईं जन सां गॾु हलियो, साईं जन जी जेको आहे सो अॻु भरो थी वञे, बीहे साईं जन खे वरी पंहिंजे महफ़िल ताईं वठी वञे। अच्छा, सही सही, माशाअल्लाह माशाअल्लाह। असांजा उस्ताद आहिनि, असां आहियूं बि मेहर जा, कणक जे सदके कांडेरा पाणी पिण आया हूं। सदको आहे सोने हाजी गुलाम नबी महेश, साईं महिरबान सदा, साईं हरदिला जी, साईं नाले मिठी महेश, ऐं तव्हांजे सॼे चैनल नेटवर्क सॼे मेहरान चैनल जा थोराइता आहिनि। अदा ॾाढो सुठो लॻो तव्हांखे अॼु ॿुधोसीं ऐं जुमे जो ॾींहुं ख़ासि तौर ते असांजे डायरेक्टर मुर्तज़ा मजबूर साहिबु उनजी कोशिशि हूंदी आहे त जुमे जो ॾींहुं असां नाथख़्वाननि जे हवाले कयूं। सो ही प्रोग्राम जेको आहे न जुमे जे ॾींहुं नाथख़्वाननि जे हवाले हूंदो आहे ऐं कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे भरपूर असां जेको आहे न उन्हनि खे वक़्तु ॾेई सघूं। सो मां बि घणो वक़्तु न वठंदमि, अव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं, को मौलूद जेका दिलि चवे तव्हांजी बिस्मिल्लाह कयो। हाणे ॿुधाईंदासीं सोने हाजी गुलाम नबी महेश जी मनक़बत मौला हैदर करार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कसम खुदा जो है दरिया कायनात सजी जो काबो, खुदा जो है दरिया कायनात सजी। हा घोट अमा खातून जो वा ऐं हसन हुसैन जो बाबो, घोट अमा खातून जो वा ऐं हसन हुसैन जो बाबो। हा अली असां जो असां अली जा हर दम चई हणदा हूं नारे हैदरी हक, नारे हैदरी हो नारे हैदरी। है हड़ वणनी था ही न वणई थो, हड़ वणनी था ही न वणई थो, सोच जरा थी सियाणो। है हड़ वणनी था ही न वणई थो, सोच जरा थी सियाणो। जह तह जहिड़ो नाहे ही आ नबीअ मिठे जो नियाणो। है जह तह जहिड़ो नाहे ही आ नबीअ मिठे जो नियाणो। अद जीअं चेड़ा कुचड़े तीअं चाह मजा चवंदा हूं नारे हैदरी हक, नारे हैदरी हो नारे हैदरी। कसम खुदा जो हैदर आ कायनात सजी जो काबो, घोट अमा खातून जो वा ऐं हसन हुसैन जो बाबो। हा अली असां जो असां अली जा हर दम चई हणदा हूं नारे हैदरी। ओ नारे हैदरी हो नारे हैदरी। हाँ मुश्किल में या अली मदद करे चवणो गुनाह त नाहे, मुश्किल में या अली मदद को चवण गुनाह त नाहे। साम सदाई पंजन तनन जे पवण गुनाह त नाहे। साम सदाई पंजन तनन जे पवण गुनाह त नाहे। हा नारो हर तकलीफ़ में हैदर जो तहणी वठंदा हूं नारे हैदरी हक, नारे हैदरी हो नारे हैदरी। है कसम खुदा जो हैदर आ कायनात सजी जो काबो। है घोट यमा खातून जो वा ऐं
हसन हुसैन जो बाबो हा अली असांजो असां अली जा हरदम चई हणंदा हूं नारे हैदरी ओ नारे हैदरी ओ नारे हैदरी हो नारे हैदरी हा मिलियो उतां हूं अखियूं अंधनि खे खोड़ सुञा ख़ुशि थी विया हे मिलियो उतां हूं अखियूं अंधनि खे खोड़ सुञा ख़ुशि थी विया मुंहिंजे मौला काइनात जे दरवाज़े ते नाबी न मानी घुरी मौला कंबर बाने खे हुकुम कयो त नाबीन खे मानी खाराए कंबर अर्ज़ु कयो सोणा मानी त पेतीअ में बंदि आहे कंबर पेती ॾेसि सोणा पेती त उठ ते पई आहे कंबर उठी ॾेसि सोणा उठ कतार में आहे चए थो अलीअ जे दरवाज़े ते आयो आहे कतार ई ॾेई छॾीसि सुभान अल्लाह अंधे खे कहिड़ी ख़बर त कंहिं शहनशाह जे दरवाज़े ते आयो आहे चए थो मूं घुरी आहे मानी हिते मिली आहे नोड़ी हुत त खोटी नाहे मुंहिंजो मौला हथड़ा थो खणे नूर बि मिली थो वञे 100 उठनि जी कतार तॾहिं मुंहिंजो सुहिणो हाजी गुलाम नबी महेसर अदास पर छा थो चवे हे मिलियो उतां हूं अखियूं अंधनि खे खोड़ सुञा ख़ुशि थी विया हा हिकु ॾाढ़ूं ख़ैरात ॾिनाऊं 10 ॾाढ़ूं पहुची विया हे हिकु ॾाढ़ू खे रात ॾिनाऊं 10 ॾाढ़ू पहुची विया हा ॿिया ॿ हज़ारे अहिड़ा वाकिया ॿिनि वटां ॿुधंदा हूं नारे हैदरी हक। ओ नारे हैदरी ओ नारे हैदरी हो नारे हैदरी आदम खे कसम खुदा जो हैदर आ काइनात सॼी जो काबो हे घोट यमा खातून जो वा ऐं हसन हुसैन जो बाबो हा अली असांजो असां अली जा हरदम चई हणंदा हूं नारे हैदरी ओ नारे हैदरी ओ नारे हैदरी हो नारे हैदरी हा मूं बि महेसर दामन पकड़े दर तूं झोल भरिया आहिनि हे मूं बि महेसर दामन पकड़े दर तां झोल भरिया आहिनि अगरि चवनि चरियो जे गुलाम नबीअ खे शायदि पाण चरिया आहिनि हे चवनि चरियो जे गुलाम नबीअ खे शायदि पाण चरिया आहिनि कॾहिं न ओखी मंज़िल या मेहर में मुजदा हूं नारे हैदरी हक। ओ नारे हैदरी ओ नारे हैदरी हो नारे हैदरी माशाल्लाह माशाल्लाह इलाही ख़ूबसूरत ज़िक्र थियो अॼु जी महफ़िल में सुभान अल्लाह, ऐं आऊं इलाही शुक्रगुज़ार आहियां सभिनीनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जी तव्हां आयो तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं यकीनन तव्हांजे हुजण सां ई हीउ प्रोग्राम सुठे अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो आहे नाज़रीन जुमे जो ॾींहुं ऐं जुमे जो ॾींहुं यकीनन तव्हांजी बि थोरी डिफरेंट एक्टिविटीज़ ऐं उन खां पोइ जुमे नमाज़ जी हर घर में तयारी ऐं नंढे ॿार खां वठी घर जो वॾो सरबराह उन ताईं तयारी जेको आहे सो हर घर में थींदी आहे ऐं किचन जी थोरी ॻाल्हि करणु चाहींदमि उन रंधिणे में जॾहिं असांजूं अदियूं मौजूदु हुजनि थियूं हिन वक़्त खां मुंहिंजे ख़्याल सां 12 बजे खां पहिरीं ई असांजी जेको आहे न रंधिणे जी तयारी शुरू थी वेंदी आहे कुझु स्पेशल जुमे जे ॾींहं ते ठहंदो आहे या गॾु मिठो बि तयारु थींदो आहे घणनि घरनि में बिरयानी या पुलाव तयारु थींदो आहे त इहा मख़सूस हिकिड़ी जेको आहे न जुमे जे ॾींहं ते माना स्पेशल ज़रूरु कुझु न कुझु ठहे थो ऐं उन खां पोइ जेको आहे सो हिकिड़ो सुठो सिस्टम इहो हूंदो आहे बेंगलोर सिस्टम में मतां इहो जेको आहे न इहो बिल्कुलु ख़तमु थी वियो हुजे पर पाड़े में जेको आहे सो चुंगी मोकिलणु या ख़तमु मुबारक मोकिलणु त इहे सभु जेके प्रैक्टिसिस हूंदियूं आहिनि नंढियूं वॾियूं इहे ॾाढी सुठियूं लॻंदियूं आहिनि या घर में ॿारनि खे घुराए कुझु खाराइणु कुझु मिठो ॿारनि खे खाराइणु त अॼु जुमे जे ॾींहं जो इहे एक्टिविटीज़ तव्हांजूं इनशाला ॾाढी सुठे तरीक़े सां थींदियूं नाज़रीन मूंखे ॾींदव इजाज़त ऐं हिन तरफ़ मुंहिंजी इंटायर टीम मौजूदु आहे हुनखे इजाज़त ॾींदव मुंहिंजे सभिनीनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदो वेंदे वेंदे तव्हां खां कुझु चंद अशार ॿुधंदासीं कंहिं नातिया कलाम जा वेंदे वेंदे कुझु जेको आहे सो चंद अशार ॿुधाइजो जी बिस्मिल्लाह नाज़रीन तव्हां खां इजाज़त वठंदासीं इंशाल्लाह वरी सूमर ते गॾु आहियूं पंहिंजी दुआउनि में यादि रखंदो अल्लाह निगहबान ऐं वेंदे वेंदे आवाज़ ख़ूबसूरत आवाज़ हूंदो वाजिद अली ऐं ज़फ़र हुसैन जो जी बिस्मिल्लाह ज़फ़र या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
हाय हाय वञे थी, हाय हाय वञे थी, ओ गुज़रंदी हयाती असां लोयवा सां ज़रे जी न लाती। हाय हाय वञे थी, हाय हाय वञे थी, हाय हाय वञे थी। हाय मिड़ई पार तूं थई मदीने जसाई, मता मां मरां तो लियो ही न पाई। हाय मिड़ई पार तूं थई मदीने जसाई, मता मां मरां तो लियो ही न पाई। समय जी सफ़ा थो, समय जी सफ़ा थो, समय जी सफ़ा थो, आहियां खतादार खाती असां लोयवा सां ज़रे जी न लाती। हाय हाय वञे थी, हाय हाय वञे थी, ओ गुज़रंदी हयाती असां लोयवा सां ज़रे जी न लाती। हाय हाय वञे थी, हाय हाय वञे थी। हाय जवानीअ में जानी ओ हुया अंध केॾा, पंहिंजे दोस्तनि ॾे कयम पंध केॾा। हाय जवानीअ में जानी ओ हुया अंध केॾा, पंहिंजे दोस्तनि ॾे कयम पंध केॾा। लेकिन अव्हां ॾे, लेकिन अव्हां ॾे, लेकिन अव्हां ॾे मूं पाती न झाती असां लोयवा सां ज़रे जी न लाती। हाय हाय वञे थी, हाय हाय वञे थी। हाय गणे अॼु सुभाणे अच्छा वार थी विया, अकुल जोत जो भन जुदा यार थी विया। हाय गणे अॼु सुभाणे अच्छा वार थी विया, अकुल जोत जो भन जुदा यार थी विया। बीठे ॾिसां थो, बीठे ॾिसां थो, बीठे ॾिसां थो, ओ मथों वा मवाती असां लोयवा सां ज़रे जी न लाती। हाय हाय वञे थी, हाय हाय वञे थी। हाय उमिरि मुंहिंजी थी वई वरह 53 हुआ, अव्हां लाइ उदासी सनागर जो साहवा। हाय उमिरि मुंहिंजी थी वई वरह 53 हुआ, अव्हां लाइ उदासी सनागर जो साहवा। मुंहिंजे दिल मदीने ला, मुंहिंजे दिल मदीने ला ॾाढी आती
असां लोय भासा ज़रे जी न लाती हाय हाय वञे थी हाय हाय वञे थी हाय हाय वञे थी ओ वतन ते वरी वियो ॿुधो जॾ मदाही महेसर मरी वियो ओह यो पर वेचारो वतन ते वरी वियो ॿुधो जॾ मदाही महेसर मरी वियो ॿुधो जॾ मदाही महेसर मरी वियो भञे जान भेरो भञे जान भेरो भञे जान भेरो ओ ज़िमेवार ज़ाती असां लोय भासा ज़रे जी न लाती हाय हाय वञे थी हाय हाय वञे थी हाय हाय वञे थी हाय हाय वञे थी